ब्यूरो टाइम सां गॾु आउं गुलाम सिंह ख्वाजा ऐं असां मौजूदु आहियूं ठटे ज़िले जी साहिली पट्टी जे इलाइक़े केटी बंदर में। हीउ इलाइक़ो जेको कुदरती आफ़तनि खे मोड़ ॾींदो अचे, ख़ासि तौर ते मुसलसल तेज़ हवाऊं ऐं तेज़ तूफ़ानी हवाउनि खां अलावा पाणी खारे पाणी जे चाढ़ जे करे हिन इलाइक़े में मुसलसल तबाही आई आहे। न फ़क़ति इहो, पर हिते ज़र मुआशिया वसाइल जेके आहिनि उहे पूर्ण घटि थिया आहिनि। इन सॼी सूरत हाल में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिते सिंध कोस्टल फायर डिपार्टमेंट जे कंज़र्वेटर आगा ताहिर सां, त हिन सूरत हाल में हिन इलाइक़े खे कीअं बचाए सघिजे थो ऐं जेके कुदरती आफ़तूं आहिनि उनखे मोड़ ॾियण लाइ कहिड़ा उपाउ वठी सघनि था। साईं, तव्हां ॿुधायो त हीउ जेको केटी बंदर वारो इलाइक़ो आहे, इन में कुदरती आफ़तनि जे कहिड़े क़िस्म जी तबाही आई आहे ऐं इन जा कहिड़ा हल कहिड़ो आहे तव्हांजे ख़्याल में? साईं, तबाही आहे त पाणी जी जेके रिसोर्सिस घटि थी वञनि ओवरऑल, ऐं ॿियो जो ग्लोबल वार्मिंग जी वजह सां, ऐं जो जेतिरो बैराजिस ठहण खां पोइ जेतिरो पाणी हिते ईंदो 150 मिलियन एकड़ फीट 150 मिलियन एकड़ फीट जे वरी पाणी ईंदो हुयो तक़रीबन सम्झो 100 साल पहिरियों। हाणे उहो 1 मिलियन एकड़ फीट बि अराउंड द ईयर नथो अचे। उन सूरत हाल में जॾहिं जेको मिठो पाणी आहे खारे पाणी खे परे धकेलंदो आहे। ही फिनोमिना ही रेड राइस जा एरियाज़ हुआ, पास्चर्स हुआ, एग्रीकल्चर प्रैक्टिसिस हलंदियूं हुयूं, उते जॾहिं मिठो पाणी अचणु छॾे ॾिनो त उन जी वजह सां खारो पाणी अॻिते इंट्रूड करे आयो। त सी जेके असां इंट्रूजन सां गॾु सी इरोजन जा हिते मसइलो अची वियो, त जेकी ज़मीन माण्हुनि जे लाइ क़ाबिल हुई, हाणे ॾिठो त हीअ चवंदा त शायदि टियों केटी बंदर आहे जेको ही आबाद जे जहिड़ी सूरत में मौजूदु आहे। त उनजो हल इहो ई आहे त जेकी बि ज़मीन हींअर मौजूदु आहे उनखे प्रोटेक्ट कयो वञे। प्रोटेक्शन जो नेचुरल तरीक़ो इहा, तव्हां बंद ॾियो, कंक्रीट सां ठाहियो, केतिरो बि थियो, उनजी हिकिड़ी लाइफ आहे। पर जे अगरि नेचुरल मीन्स जेके कुदरती हिते रिसोर्स मौजूदु आहे वणनि जी सूरत में, उहो सामुंडी ॿेला आहिनि जेके आम तौर ते छो जो तिमर घणो थींदो आहे, तिमर जा ॿेला बि चई वेंदा, उहो उनजो हिकिड़ो हल आहे फ्यूचर जो। त उहो उन ज़मीन खे बि प्रोटेक्ट कंदो, ऐं जेके पुराणा फार्मर्स हुआ उनजे लाइ हाणे फिशरमैन बि कमु करे सघनि था, मच्छी बि वधंदी, रिसोर्स बि वधंदी, ऐं ॿियो इंटरनेशनल मार्केट में जीअं कार्बन क्रेडिट हले थो, जे कार्बन क्रेडिट जा असांखे पैसा मिलणु शुरू थिया त हीअ माण्हू ख़ुशहाल थी वेंदा। केतिरी ज़मीन अवेलेबल आहे जिते तिमरकारी कई पई वञे ऐं उन लाइ तव्हांजो खातो कहिड़ा कम थो करे? साईं, इन अराउंड अगरि केटी बंदर जी ॻाल्हि कयूं त हिते तक़रीबन 1.25 लाख 1.5 लाख जे क़रीब हेक्टेयर जे क़रीब एरिया आहे जेको जंहिंमें आहे। उन में सम्झो त 40% या 40% जेको एरिया आहे उहो पाणी या उन जा वाटर चैनल्स में थिए थो। जेको 60% एरिया अगरि उहो ॾिसूं तक़रीबन अगरि लख खनि हेक्टेयर त सॉलिड मौजूदु आहे। उन में असां हिन जेको ॿेले खाते आहे 1900 मिड 80s में कमु शुरू कयोसीं हल्को हल्को, ऐं सस्टेनेबली या तेज़ तरीक़े सां जॾहिं कमु कयोसीं 1995 खां कमु शुरू कयो आहे। इन सॼे इन पीरियड में तक़रीबन 15-20 सालनि में इंटेंसिवली जेको कमु थिया, उन में असां सम्झूं था जेके असांजा एस्टिमेट्स आहिनि, जेके इमेजिस गूगल खां बि ग्राउंड ट्रुथिंग सां थियल आहिनि, तक़रीबन 50 खां 60 हज़ार हेक्टेयर रिसोर्स डेवलप थी आहे। 50 खां 60 हज़ार हेक्टेयर ते हाणे वधी आहिनि। तव्हां पाण विज़िट कयो आहे, तव्हां ॾिठो आहे त अलाह जी महिरबानी सां हाणे एनवायरमेंटलिस्ट या जेके बि ॿाहिरियां माण्हू चवनि था त केटी बंदर जे इन अराउंड एरिया तक़रीबन एरिया सॼो हाणे वेजिटेशन सां कवर थी चुको आहे। इहो इन सां गॾु माहौल, ऐं ॿियो हीउ जेको सॼो एरिया आहे पंहिंजो, उहो सिर्फ़ु इन जी रिसोर्स न आहे। हाणे कुझु अहिड़ा ग्लोबल एक्सपर्ट्स बि आहिनि जेके चवनि था त हिन सॼी कुल इंसानियत जे लाइ हिकिड़े क़िस्म जो रिसोर्स आहे। जेकी बि इन्वायरमेंटल या क्लाइमेट चेंज, माहौलियाती तब्दीलियुनि में जेके मुश्किल सूरत हाल आई आहे, उन में ही उनजो रिसोर्स मौजूदु आहे। त इन खे बचाइण जी ज़रूरत आहे। इन जे लाइ जेके माण्हू कमु करनि था उनखे करण जी ज़रूरत आहे। ॿियो जेकी कम्यूनिटी वारा कमु करनि था, जेके माण्हू कमु करनि था, उनखे हथी वधाइण जी ज़रूरत आहे। माहौलियाती जेका तब्दीली आई आहे, जेका तबाही थी आहे, उनजे करे ख़ासि तौर ते केटी बंदर ऐं ठटे साहिली पटे में लद पलाण तमामु घणे वॾे पैमाने ते थी आहे। त तव्हां ॿुधायो त मक़ामी जेके माण्हू आहिनि उन्हनि खे तव्हां कीअं सपोर्ट करियो पिया ऐं कीअं उनजे ज़रिए मुआश जेको आहे उनखे उनजे लाइ तव्हां कमु करियो पिया, ऐं जेके तिमरकारी आहे उन में उनजी इन्वॉल्वमेंट कहिड़े तरीक़े थिए थी? कंहिं बि इनिशिएटिव या कंहिं बि कम जे लाइ जेको ज़रूरी उनसर आहे उहो अवाम जी सपोर्ट आहे। त असांजी जेकी सक्सेस रही आहे, जेकी बि अलाह जी महिरबानी सां प्रोटेक्शन सुठे पैमाने ते हली रही आहे, जेकी माशाल्लाह उनजी तारीफ़ बि थिए पई इंटरनेशनली, उहा उनजी वजह इहा आहे त हर स्टेज ते लोकल अवामी माण्हू जेके हितां जा उन्हनि खे इन्वॉल्व कयो आहे, प्लांटिंग में उन्हनि खे इन्वॉल्व कयो आहे, ज़मीन जी सिलेक्शन में बि बाज़ दफ़ा जेकी इंडिजिनस नॉलेज आहे उनखे यूज़ कयो वियो आहे। ॿियो जेकी उनजी प्रोटेक्शन हले थी, उन प्रोटेक्शन जे लाइ असां उन माण्हुनि सां गॾु कमु करे रहियूं आहे। त जेको बि, ऐं ॿियो
जीअं आम टूरिज़म वग़ैरह जेको लोकल टूरिज़म थिए थो उन में बि लोकल माण्हू इन्वॉल्व आहिनि। ऐं अगरि इनशाला जीअं अगरि असां चऊं था त इन में रेड प्लस में ॿियनि शयुनि में जेके बि रिसोर्स ईंदा उहे इन माण्हुनि सां गॾु इस्तेमालु कंदा त माण्हुनि जी इन लिहाज़ सां ॿियो तव्हां सम्झो कंहिंखे हाणे असां वटि जेके असां इहो चवंदा आहियूं त हिन तक़रीबन 20-25 सालनि में जेको असां कमु कयो आहे उन में माशाल्लाह सेकेंड जनरेशन आहे उन्हनि माण्हुनि जी जेके असां सां गॾु कमु करणु जेको ॿेले खाते जो रेगुलर स्टाफ आहे केटी बंदर में उहो केटी बंदर जो ई आहे। जेकी लेबर कमु करे थी उहो इन अराउंड केटी बंदर जी उन्हनि खे हर लिहाज़ सां रोज़गार जी ज़राए मिलनि था, मच्छी मानी बि उन्हनि खे पंहिंजी मिले थी। त हिकिड़े लिहाज़ सां असां उन्हनि सां ई गॾु कमु जेके बि असां वटि रिसोर्सिस आहिनि उन में माण्हुनि सां गॾु कमु कयो तॾहिं हू असांजा सम्झो असांजी जाइ उहो उनखे प्रोटेक्ट करे रहिया आहिनि। त इहा ई असांजी नज़र में जेकी अवामी शमूलियत जी वजह सां इहो असांजी कामयाबी थी आहे। खारे पाणी जो चाड़ आहे, सामूंडी पाणी जे चाड़ जे करे ज़मीन वॾे पैमाने ते तबाह थी आहे, सॉइल हेरोइन थी आहे। त तिमर जो वणु जेको आहे उहो इन खाध कीअं रोके थो? को बि वणु आमतौर ते पंहिंजे जेको पहाड़ुनि जे थ्रू रूट सिस्टम जे थ्रू उनखे ज़मीन खे जेके चइबो ज़मीन बुर्दगी खां बचाईंदो आहे, उनखे मिटी खे इरोजन खां बचाईंदो आहे। ईअं हे स्पेशली डिज़ाइंड आहे छो जो हे हिन में तव्हां ॾिसंदो एविसीनिया अगरि तव्हां जॾहिं फुटेज में ॾिसंदो त एविसीनिया में जेके न्यूमेटोफोर्स चइबो आहे जेके हिन जो रूट सिस्टम आहे उहो उनखे करे थो। वरी जेके ॿिया वण आहिनि उनजो वरी जेको एरियल शूट्स आहिनि उहे वरी उनखे बचाइनि थियूं। त ज़मीन में जॾहिं हू पाणू उन जूं जमा थी वञनि त उन मिटी खे हिलाइण खां बचाए थो। ॿी जेकी हिन जी वैल्यू आहे उहा वैल्यू इहा आहे त जेके कुदरती जेके सिस्टम्स आहिनि जीअं इकोसिस्टम नेचुरल इकोसिस्टम जेके चइजे सवली अंग्रेज़ी में उन्हनि में जेको कार्बन पंहिंजे अंदरि स्टोर हर वणु पंहिंजे अंदरि कार्बन डाइऑक्साइड खणंदो आहे ऐं ऑक्सीजन ॾींदो आहे। इहो त हर कंहिंखे ख़बर आहे। पर कंहिं बि इकोसिस्टम में घणो जेको पोटेंशियल मौजूदु आहे उहो हिन मैंग्रोव इकोसिस्टम में हिन जो न सिर्फ़ु वणु बल्कि हिन जी सॉइल जेके अर्थ चइबो आहे उहा पीठ उहा बि एज़ ए कार्बन सिंक ते इस्तेमालु एज़ ए कार्बन जी त यानी जेकी बि कार्बन ऑक्साइड असां खणूं था उहा हिन जी सॉइल में बि शामिलु थिए थी न वतन। त इन हिसाब सां तमामु वैल्यूएबल आहे हीउ इकोसिस्टम। तमामु इकोसिस्टम चाहे माउंटेनियस चयो पहाड़ी इकोसिस्टम आहे या दरियाई ॿेलनि जो जेको इकोसिस्टम उन जे मुक़ाबले में घणे में घणो सूटेबल आहे कार्बन सिंक जे तौर ते इस्तेमालु थी सघे थो। सामूंडी ॿेलनि खे बचाइण लाइ तव्हां कमु करियो पिया, ॿिया खोड़ सारा अदारा जेके आहिनि उहे त कमु कनि पिया, त कहिड़ो सबबु आहे जो इन्हनि अदारनि विच में इंटीग्रेशन कोन्हे ऐं गॾियल कमु कोन्हे? इंटीग्रेशन पंहिंजी जाइ ते आहे जीअं मुख़्तलिफ़ फोरम्स ठहियल आहिनि। हाणे मैंग्रोव कंजर्वेशन कमेटी ठहियल आहे जेकी मिनिस्टर फॉरेस्ट जे अंडर में सिंध लेवल ते मीटिंग आहे कमेटी ठहियल आहे। ईअं मैंग्रोव फॉर द फ्यूचर हिकिड़ो इनिशिएटिव आहे जेको फॉरेस्ट डिपार्टमेंट मिली करे इंटरनेशनल NGO सां गॾु जीअं IUCN आहे WWF उन में मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि शामिलु। हाणे असल मसइलो जेको असां सम्झूं था उहो इहो आहे त जेकी जंहिंजी एक्सपर्टीज़ आहे न उहो कमु करे। असां ट्रेंड आहियूं फॉरेस्टर्स जेके ॿिले खाते वारा आहियूं, असांखे इहो हणियो वञे जेके मुंहिंजी जेकी सलाह हूंदी रिक्वेस्ट जेके जंहिं WWF कम्यूनिटी जा कमु करे सघे थो, रिसर्च में कमु करे सघे थो, इन कम खे वधाइण लाइ जेकी सपोर्ट असांखे खपे जेके अंग्रेज़ी में एडवोकेसी चयो उन ते कमु करे सघे थो। ऐं IUCN बि इंटरनेशनल एडवोकेसी खणी अची सघे थो। असांखे जेके फंडिंग जूं ॿियनि शयुनि में जेके तकालीफ़ आहिनि मुश्किलूं आहिनि उहे असां हल करे सघूं था। त जीअं ईअं ॿिया जेके इदारा आहिनि जेके बि आहिनि जेफ आहिनि लाइफ आहिनि जेके बि इदारा आहिनि UNDP आहे उहो अगरि कम्यूनिटी इनिशिएटिव्स ते कनि कम्यूनिटी जे मसाइल जीअं हेल्थ आहिनि एजुकेशन आहे लिटरेसी आहे एडल्ट लिटरेसी आहे ऐं इन जा ॿिया मसाइल आहिनि जीअं उहे जेके क्रीक्स में माण्हू ख़ासि तौर ते रहनि था या जेके फारफ्लंग एरियाज़ में जेके जीअं मैंग्रोव्स रहनि था उन्हनि जे लाइ अगरि केरु पंहिंजे जेकी एक्सपर्टीज़ आहे उहा हर को माण्हू पंहिंजे लाइ इस्तेमालु करे ॿिए में इंटरवेन न करे तॾहिं असां कमु करे सघंदासीं। हर को माण्हू अगरि पंहिंजो कमु सही तरीक़े सां कयो उनखे फुल तरीक़े सां चेक कयो वञे त उहो कमु थियो न थियो त पोइ इनशाला हर को सही तरीक़े सां परफॉर्म करे सघंदो। केतिरो पाणी जो मक़दार ज़रूरी आहे इंडस डेल्टा जी बहाली जे लाइ? मिनिमम जेको इंडस वाटर अकॉर्ड में 1991 में जेको डिसाइड थियो 10 मिलियन एकड़ फीट खपे असांखे 10 मिलियन एकड़ फीट पाणी खपे ओतिरो अचे नथो। हिननि कुझु सालनि में जेके बारिशूं वधीक थियूं आहिनि जेको असां एनवायरमेंटलिस्ट चई रहिया हुआसीं त 15 सालनि जो हिकिड़ो वेट साइकिल ईंदो जेको जंहिंमें घणी बारिशूं थींदियूं उन जी वजह सां तव्हां ॾिठो त बाक़ाइदा जेके प्लांट जी ग्रोथ वधी आहे पर इनखे कंजर्व करण जी ज़रूरत आहे। त 10 मिलियन एकड़ फीट मिनिमम तव्हांखे खपे। पर उन इंडस वाटर अकॉर्ड में असां अगरि वञूं डॉक्यूमेंट में उन में इहो लिखियलु त मिनिमम एनवायरमेंटल फ्लोस ते बि असां अॻिते डिस्कशन कंदासीं। त इन करे मिनिमम त इहो पाणी राउंड द ईयर सॼो साल में हर वक़्तु असांखे ईअं 10 मिलियन एकड़ फीट पाणी राउंड द ईयर खपे। त एतिरी पाणी जी मिनिमम गुंजाइश आहे जेकी मिले नथी जेकी मिलणु खपे।
त जेको कुदरती आफ़तूं आहिनि उन जेके इलाइक़ो इलाही मुतासिर थियो आहे ऐं मड फ्लैट शिफ्ट थियण जे करे हितां जी जेका ज़मीनी हालतूं आहिनि टोपोग्राफी तब्दील थी आहे त GIS मैपिंग वग़ैरह थिए पई तव्हांजे डिपार्टमेंट पारां? बिल्कुलु असां जेकी बि प्लांटिंग कयूं था उहा GIS बेस्ड आहे, यानी तव्हां उनजी मैपिंग करे सघो था। जीअं असां जॾहिं एरिया सेलेक्ट कंदा आहियूं त जीअं असांजो रेंज फॉरेस्ट ऑफिसर आहे पंहिंजे स्टाफ सां गॾु वञी उन ख़ाली जेके असां मड फ्लैट चवंदा आहियूं ख़ाली जेको एरिया आहे उनखे कढंदो, आइलैंड खे कढंदो, उनजो मैप कंदो, ॾिसंदो त बाबा हिते पाणी सही तरीक़े सां अचे थो, घणो पाणी बि न आहे घटि पाणी बि न आहे, त उन एरिया खे सेलेक्ट करे उनजो मैप ठाहींदो, वरी DFO वटि ॾींदो त हाणे असांखे फंड्स रिलीज़ कयो। ईअं ई पोइ DFO विज़िट करे उनखे वेरीफाई करे वरी PD पंचायत कंदो, वरी असांजो चीफ कंजर्वेटर साहब, ईअं सेक्रेटरी साहब, ईअं पूरो हिकिड़ो सिस्टम ठहियलु आहे त असां उन जे तहत कमु कयूं था। त मुंहिंजे ख़्याल में अगरि ऐं उनजी वरी नक्शे बि मौजूदु आहे। हाणे असां जेको हर सीज़न जीअं जेके प्लांटिंग कईसीं त उनजा मैप्स मौजूदु आहिनि ऐं उहे तव्हां पंहिंजे कोऑर्डिनेट्स जे थ्रू चेक बि करे सघो था। त इट्स वेरी ट्रांसपेरेंट सिस्टम जेको माशाल्लाह हाणे ॿिया बि अडॉप्ट करे रहिया आहिनि। त मां जेको एरिया मापियो, जेको मां एरिया क्लेम कयां था उहो अॻियां बि माण्हू ॾिसी सघे थो, उनखे उहो मैप खणी अचे, उहो GPS पॉइंट्स ॾिसे त उहो GPS पॉइंट दुनिया में हिकिड़ी जाइ ते आहिनि, त इट इज़ वेरीफाइबल इंडिकेटर। ज़िले जी साहिली पट्टी खे जिते कुदरती आफ़तनि खे मोह ॾियणो पए थो उते केटी बंदर वारे इलाइक़े में अॼु खां 4 साल पहिरीं तमरकारी जो कमु कयो वियो आहे। ॻाल्हि ॿोल्हि करियूं था हितां फायर डिपार्टमेंट जे ऑफिसर सां। तव्हां ॿुधायो त कहिड़े क़िस्म जो कमु तव्हां पारां हिते करायो वियो आहे? साईं, असीं जिथे बीठा आहियूं हिते असां 2013 में गिनीज़ वर्ल्ड रिकॉर्ड क़ाइमु कयोसीं, जंहिंमें हिकु ई ॾींहं में असां 8,47,000 ॿूटा असां लॻायासीं ऐं 2013 खां वठी 2016 ताईं तव्हां हिते सक्सेस ॾिसी सघो था त केतिरी परसेंटेज सक्सेस आहे ऐं इहो रिकॉर्ड अॼु ॾींहं ताईं असांजो क़ाइमु आहे। कोई बि ॿियो को मुल्क इन खे बीट करे न सघियो आहे। तव्हां ॿुधायो त जेके कुदरती आफ़तूं आहिनि उनखे मोह ॾियण में उनखे बचाव लाइ जेको तिमर आहे उनजो कहिड़ो किरदारु आहे? कुदरती आफ़तूं जीअं हिन साहेली पट्टीअ में सोनामीज़ तूफ़ान वग़ैरह अचनि था, उन्हनि जे लाइ इहे जेके सामुंडी ॿेला असीं लॻायूं था, इहे फस्ट नेचुरल डिफेंस लाइन आहिनि। जीअं वेलोसिटी ऑफ वाटर ईंदी आहे तूफ़ान में त हीअ उनखे पाण ते खणंदा आहिनि ऐं पोइ हिते शिदत तूफ़ान जी घटि थी वेंदी आहे। सो ही फस्ट नेचुरल डिफेंस लाइन आहिनि कुदरती आफ़तुनि में। मिठे पाणी जी उणाहठ आहे, उन सां हिन खिते ते कहिड़ा असर पिया आहिनि? मिठे पाणीअ जी उणाहट सां तमामु वॾो असरु पियो आहे हिन खिते ते। ज़मीनुनि ते बि असरु पियो आहे। ज़मीनूं समुंड जो पाणी अंदरि अचे थो ऐं उन ज़मीन मिठे पाणीअ ते थींदड़ ज़मीनूं खारे पाणीअ ते अची थियूं वञनि ऐं उन्हनि जी माना टेक्सचर चेंज थो थी वञे ॼण। ऐं मतिलबु त को फ़सुलु उन्हनि में नथो थी सघे। उन जे लाइ वरी रेमेडी इहा आहे त असां हिते तिमर जा वण लॻायूं था ऐं सामुंडी ॿेला लॻायूं था। इहे जेको आहे कुझु न कुझु वरी हिकिड़ो लुक बि सुठो था ॾियनि ऐं ब्रीडिंग ग्राउंड्स आहिनि, इकोनॉमीअ में बि मदद था कनि। मेरीन लाइफ जी ब्रीडिंग ग्राउंड्स आहिनि जंहिंसां मेरीन लाइफ फिशिज़ आहिनि, क्रैब्स आहिनि, प्रॉन्स आहिनि, उन्हनि जी प्रोडक्शन वधे थी ऐं अल्टीमेटली इहो हितां जे माण्हुनि जी इकोनॉमीअ ते सुठो असरु पवंदो। सरकार कहिड़े क़िस्म जा प्लान आहिनि हिन इलाइक़े जी बहाली जे लाइ? सरकार सां त हाणे असां पंहिंजे डिपार्टमेंट जे तरफ़ खां चऊं, असां वटि हिते 2 प्लान्स आहिनि त असां हिते मैंग्रोव्स लॻाईंदासीं, सिमरिया ॿेला लॻाईंदासीं, राइज़ोफोरा लॻाईंदासीं, जंहिंमें असां 50,000 हेक्टेयर्स असांखे पोखणा आहिनि 7 सालनि में ऐं उहे असां पोखे रहिया आहियूं। तव्हां ॾिसी बि रहिया आहियो हीअ गिनीज़ वर्ल्ड रिकॉर्ड असां क़ाइमु कयोसीं ऐं इन जी सक्सेस परसेंटेज बि तव्हां ॾिसो था। ऐं ईअं ई असां शाह बंदर में, केटी बंदर में ऐं कराचीअ में ॿेला अहिड़े क़िस्म जा लॻाए रहिया आहियूं। साहिली पट्टी जो ही इलाइक़ो कहिड़ी कुदरती आफ़तुनि खे मोह ॾेई रहियो आहे, कहिड़े क़िस्म जी हिते मादी में कुदरती आफ़तुनि जे करे कहिड़े क़िस्म तबाही आई आहे, ॻाल्हि ॿोल्हि करियूं था सीनियर सहाफ़ी आदम सनेरो सां। आदम, तव्हां ॿुधायो त हिन इलाइक़े में मुसलसल पाणी जी उणाहठ ऐं मौसमियाती तब्दीलियुनि जे करे कहिड़े क़िस्म जो नुक़सानु थियो आहे? हिते जॾहिं बि कुदरती आफ़तूं आयूं आहिनि, फ्लड आयो आहे या तूफ़ान आयो आहे, बरसातूं आयूं आहिनि, त हिन केटी बंदर जा माण्हू तमामु वरी जेको आहे सो ॾुखियनि भरियल में गुज़री विया आहिनि। हितां माइग्रेशन करे माण्हू हलिया वेंदा आहिनि।
मिठो पाणी न वणे करे हितां लखनि जी तइदाद में जेको आहे सो माण्हू शिफ्ट थी हलिया विया आहिनि ॿियनि शहरनि में। हिते रोज़गार जे हवाले सां माहीगीर तबिको तमामु घणो परेशान आहे। मिठो पाणी न हुअण जे करे हिते मच्छी जो नस्ल ख़तमु थी वियो आहे ऐं उनखां अलावा जेको आहे सो तिमिर जेके आहिनि उहे बि ख़तमु थींदा वञनि, छो त पाणी मिठो न हुअण जे करे हितां काफ़ी जेके आहिनि हिते मच्छी जो जेको नस्ल ख़तमु थी वियो। आबहवा जे करे बि माण्हू जेको आहे सो काफ़ी तकलीफ़ में आहे, काफ़ी मसइला जेके आहिनि माण्हू खे दरपेश मसइला आहे। केतिरी आबादी आहे जेका लद पलाड़ करे वई आहे ऐं हिन जो जेको केटी बंदर शहर आहे ख़ासि तौर ते उहो कहिड़ी साइड ते आहे, केतिरा भेरा शिफ्ट थियो आहे? हिन जे पॉइंट ते जंहिं पाण बीठा आहियूं केटी बंदर इहो हाणे टी पॉइंट ते आहे। हिन खां अॻु में बि अंदरि समुंड में ॿिनि जॻहियुनि ते केटी बंदर शहर हो, जेको हाणे ही टी जॻह ते केटी बंदर शहर आहे। हिते माण्हू माहीगीरी जे हवाले सां सभु हिते माण्हुनि जो जेको रोज़गारु आहे उहो मच्छी ते आहे। मच्छी जो न मरणु हितां जे माण्हुनि जे लाइ वॾो मसइलो आहे। इन करे काफ़ी माण्हू हितां माण्हू शिफ्ट थी विया आहिनि ॿाहिरिनि इलाइक़नि साइड ते, छो त हिते मच्छी जो नस्ल न वणे करे वॾो मसइलो थी वियो आहे। ज़िले ठठे में जिते मौसमाती तब्दीलियुनि जे करे बेरोज़गारी जी सूरत वधी आहे, उते केतिरा ई मसइला आहिनि जिन खे ठठे ज़िले जी साहिली पट्टी जा माण्हू मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिते ॻाल्हि ॿोल कयूं था समाजी अॻुवान ऐं पाकिस्तान फिशर फोक जे हितां जे मक़ामी अॻुवान साईं गुलाब शाह सां हिते ॿुधायो त जेके मौसमाती तब्दीलियूं आहिनि उन्हनि जा कहिड़े क़िस्म जा असर पिया आहिनि केटी बंदर ऐं ख़ासि तौर ते जेको साहिली पट्टी वारो इलाइक़ो आहे उनमें कहिड़े क़िस्म जा नुक़सान थिया आहिनि? सो जेको दुनिया में पूरी दुनिया में जेको गर्मी पद वधियो आहे या ग्लोबल वार्मिंग जेका थी आहे उन सां जेको समुंड जो चाढ़ थियो आहे, उन करे काफ़ी इलाइक़ा आहिनि जेको तव्हां ॾिठो हूंदो त केटी बंदर खारो छाण जेको वसी एरिया ज़री ज़मीनूं हूंदियूं उहे गैराबाद थी वियूं आहिनि। समुंड ॾियां ॾींहुं वधंदो अचे, रोज़ानो 90 एकड़ समुंड ज़मीन गिरकाईंदो वञे। इहो मौसमियाती तब्दीलियुनि जे करे समुंड में जेको चाढ़ थियो आहे ऐं उन सां गॾु हिते माण्हुनि जो रोज़गार जेको हूंदो उहो तमामु घणो मुतासिर थियो आहे। अॻे मच्छी जेका वफ़र मिक़दार में मिलंदी हुई, छाकाणि सिंधु दरिया जो पाणी वफ़र मिक़दार में ईंदो हो। जेको 17 क्रीक्स हूंदियूं हुयूं, हर क्रीक्स में सिंधु जो पाणी पींदो हो, त उहो पाणी हाणे खुटी वियो आहे। सिर्फ़ु हिकु ॿिनि क्रीक्स में सभु कंहिं जुलाई अगस्त दौरान फ्लड दौरान अचे थो, बाक़ी नथो अचे। जंहिंजे करे मक़ामी जेको मल्हा जेको हूंदो जो रोज़गारु हूंदो मच्छी साने ते, उहो ख़तमु थी वियो आहे। पाणी न अचण करे जेके समुंड में जेके झींगे मच्छी नर्सरी हूंदियूं हुयूं उहे तुंबर जा जंगलात, त तुंबर झंग घटी आहे, उहे ख़तमु थी विया आहिनि। त उते जे अफ़ज़ाइश झींगे मच्छी कोन थी थिए, पैदावार नथी वधे। इन करे मल्हा जेको आहे सो ॾियां ॾींहुं मुतासिर थिए पियो, उनजो रोज़गारु घटे पियो। साहिली पट्टी कराची खां वठी बदीन ताईं जेके मल्हा ख़ुशहाल हूंदा हुआ, अॼु उहे हिकु वेलो खाइण में मजबूर आहिनि। त इहो असां सॼो ॾिसूं पिया हिन पस मंज़र में त हीउ सॼो मौसमाती तब्दीलियुनि जो असरु आहे। अॻे ज़री ज़मीनूं जेकियूं आबाद थींदी हुयूं, हारी ख़ुशहाल हूंदो, अॼु हारी मजबूर आहे। हिकु त टाइम सां जेको पाणी ऐं मिठो नथो पहुचे, ॿियो जेको फसल आहिनि उहे हाईब्रिड ॿिज जेके आया आहिनि हाणे मल्टीनेशनल कंपनियुनि जा, उन्हनि जे करे उन्हनि खे तमामु घणियूं ज़री जेके दवाऊं आहिनि पेस्टिसाइड उहे इस्तेमालु थियूं करणियूं पवनि, जंहिंजा उनजा ख़र्च तमामु वधी विया आहिनि ऐं उनखे उन सभ जी उपत कोन थी मिले। त इन निस्बत सां असीं ॾिसूं था त इहो जेको मौसमाती तब्दीलियुनि जे करे ख़ुराक ते जेको वॾे खां वॾो असरु पइजी रहियो आहे। उहो ज़रूरी ख़ुराक आहे या सामूंडी ख़ुराक आहे, ॿिन्हिनि शयुनि ते तमामु घणो असरु पइजे पियो। ख़ासि तौर ते जेको असांजे साहिली 3-4 ज़िला आहिनि, कराची आहे, ठट्टो आहे, सिजावल, बदीन, इन जो त 50 खां 60 सैकड़ो माण्हू मुतासिर आहिनि, ख़ुराक जो शिकार खोटी शिकार थी विया आहिनि। सो इहो असीं सम्झूं था त पाकिस्तान फिशर फोक फोरम पंहिंजे तौर ते हिकु तहरीक हलाए पई मौसमी तब्दीलियुनि जे हवाले सां। तव्हांखे असीं ॿुधाईंदा हलूं त इहो सिंध पीपल्स कारवां नाले सां असीं फेबरवरी में हिकिड़ो कारवां कढूं पिया, कराची खां निकिरंदो ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां थींदो। हैदराबाद में आख़िर उन इख़्तिताम पज़ीर कंदासीं, जेके 1000 माण्हू हुन में शिरकत कंदा। उहो आगाही ॾियूं था माण्हुनि खे त अचो गॾु थियूं। इन मौसमाती तब्दीलियुनि जे करे जेके असांजा असर पवनि पिया, असांजी खुराक जी खोट पई थिए, त सिंध हुकूमत खां इहो मुतालबो करियूं त 18वीं तरमीम खां पोइ जॾहिं हाणे इहो मौसमाती खातो जेको आहे या जो आहे खुराक जो उहो सॼो सूबाई चैप्टर थी वियो आहे, त उनजे लाइ का जामी पॉलिसी हेसि ताईं न ठाही आहे हुकूमत। असांजो मुतालबो आहे त हिकु मौसमाती तब्दीलियुनि ऐं खुराक जे खोट ते हुकूमत सिंध मुकमल तौर ते हिकु पॉलिसी जामी पॉलिसी जोड़े, त जीअं हिन मसइले खे असीं मुंहुं ॾेई सघूं। केतिरी लद पलाण थी आहे हिन इलाइक़े मां मौसमाती तब्दीलियुनि जे करे? ॾिसो त 1947 खां पोइ जीअं इहे बैराज ठहिणु शुरू थिया आहिनि, या 1956-57 में जेके कोटली बैराज ठहियो ऐं उनखां पोइ डैम ठहिणु शुरू थिया। केटी बंदर
खारो चाण शाह बंदर जाती इन जा जेको 70 सैकड़ो माण्हू लॾ पलाण करे निकिरी विया आहिनि हिते। बाक़ी जेके बचा आहिनि उहे बि इन ई कोशिश में था लॾियूं, पर उन एतिरा वसाइल कोन्हे जो हाणे उहो किथे ॿाहिरि निकिरी सघनि। हीअ सुरताल ॾींहं ॾींहुं वधंदी पई अचे। हिकिड़ो ज़मीनूं समुंड गिड़काईंदो वञे, माण्हुनि जा ॻोठ गिड़काईंदो वञे। जज़ीरा जेके असांजा हुआ आइसलैंड उहे सॼा ख़तमु थी विया आहिनि। ताज़ो गुज़िरियल 3-4 महीननि में तव्हां ॾिठो त हजामड़ो क्रीक ते वॾो ॻोठ हो, उहो सॼो ॻोठ शिफ्ट थी केटी बंदर सां भरिसां अची वेठो आहे। त इहा सुरताल हलंदड़ आहे, हीअ माइग्रेशन माना रुकिजे कोन पई, ॾींहं ॾींहुं हलंदी रहे थी। ठठे ज़िले जी साहिली पट्टी में मौसमाई तब्दीलियुनि जे करे जिते लॾ पलाण थी आहे उते माण्हुनि जे ज़रिए मुआश में पूर्ण घटिताई आई आहे। हिते ॻाल्हि ॿोल कयूं था हितां जे मक़ामी समाजी अॻवान सां। साईं तव्हां ॿुधायो त कहिड़े क़िस्म जूं तब्दीलियूं तव्हां ॾिठियूं आहिनि, ख़ासि तौर ते जेके मौसमी तब्दीलियूं आयूं आहिनि उन खां पोइ कहिड़े क़िस्म जो हिन इलाइक़े ते असरु पिया आहिनि? मौसमी तब्दीलियुनि जी जेसिताईं ॻाल्हि कजे त असां ॾिसूं पिया त जेका सॼी दुनिया में ग्लोबल वार्मिंग आहे उन जे करे समुंड जी सतह जेकी आहे उहा वधी आहे। समुंड जी सतह जे वधण जे करे असांजी जेकी ज़मीनूं आहिनि उहे समुंड तेज़ी सां पाइणु शुरू कयूं आहिनि। कुझु साल अॻु ताईं रोज़ानी 80 एकड़ ज़मीन जेकी आहे उहो समुंड गड़काए पियो, पर हाणे 100 एकड़ खां वधीक समुंड गड़काए पियो। इहा हालत आहे जो तालको खारो छाण जेको आहे उहो मुकमल तौर ते ख़तमु थी चुको आहे ऐं उहो तालको हो ऐं हींअर उहो सिर्फ़ु हिकिड़ी यूनियन काउंसिल रही आहे। त उन जे करे जेको समुंड में जेकी आलूदगी जे वधण जे करे जेकी नंढे पैमाने ते माहीगीरी थिए थी उहा बि मुकमल तौर ते ख़तमु थी वई आहे। ऐं हितां जो जेको मक़ामी माहीगीर आहे, नंढो माहीगीर, उहो बेरोज़गारी बुख बदहाली जो शिकार थी वियो आहे। त उनखां पोइ समुंड असांखे 50 सैकड़ो ऑक्सीजन मुहैया करे थो। त ग्लोबल वार्मिंग जे करे उहो उन में आलूदगी जेकी वधी आहे न सिर्फ़ु सामूंडी जीवन ते उनजो असरु पियो आहे, उन सां गॾोगॾु असांजा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि ते इंसानी ऐं ॿियनि जानदारनि ते बि उनजो असरु पियो थो। उन जे करे खोड़ सारियूं बीमारियूं जेके आहिनि उहे बीमारियूं जनम वठनि पियूं ऐं हितां जो जेके वण टिण आहिनि उहे ख़तमु थियनि पिया। सिंधु दरिया में पाणी इन सॼे अमल खे आउं सम्झां थो रोकण जो जेको असां वटि हल आहे या ज़रियो आहे उहो आहे सिंधु दरिया में पाणी जो अचणु ऐं मुसलसल पाणी जो अचणु। उन जे न अचण जे करे बि समुंड जेको आहे उहो तेज़ी सां वधे थो। सामूंडी पट्टी में जेको पाणी जो चाढ़ आहे उन जे करे केतिरियूं ज़मीनूं आहिनि जेके गहराबाद थियूं आहिनि ऐं केतिरा ख़ानदान आहिनि जेके लॾ पलाण ते मजबूर थिया आहिनि? इन ॻाल्हि जो इहो सबूत आहे त जीअं मूं अर्ज़ु कयो त केटी बंद खारो छाण तालको हो जेको हाणे सिर्फ़ु उनखे तालके जो दर्जो तालको ख़तमु करे सिर्फ़ु हिकिड़ी यूनियन काउंसिल ताईं महदूद कयो वियो आहे। त ज़ाहिर जिते तालको हूंदो उते जी आबादी जेकी आहे उहा 70,000 उनजी घटि में घटि आबादी हुई तालके खारो छाण जी, जेका हाणे वञी 15-16,000 ते रही आहे। त उनजी समूरी जेकी ज़मीन आहे उहा बि मुतासिर थी आहे, उहा बि समुंड गड़काए पियो। ठठे ज़िले जी साहिली पट्टी में माहौलियाती तब्दीली जे करे कहिड़े क़िस्म जा असर पिया आहिनि? ॻाल्हि ॿोल कयूं था माहौलियाती माहिर गुलाम रसूल खत्री सां। साईं तव्हां ॿुधायो त कहिड़े क़िस्म तब्दीलियूं आयूं आहिनि गुज़िरियल ॾहाकनि में, ख़ासि तौर ते ठठे ज़िले जी सामूंडी पट्टी में? असां ठठे ज़िले वारनि सां हिकिड़ो इहो अलमियो रहियो आहे त असां वटि जेको इंडस रिवर में जेको 90 जे अकॉर्ड जे हिसाब सां पाणी अचणु खपे उहो न आयो आहे। इन जे करे आउं त ईअं चवंदुसि त असांजो ज़िलो ॾींहों ॿ ॾींहों बदतरीन हालति में थींदो पियो वञे। ख़ासि करे असांजी साहिली पट्टी जंहिंजी उहे ज़मीनूं जेकियूं असां ज़रख़ेज़ रहियूं, जेका माण्हू एग्रीकल्चर कमु कंदा हुआ, हाणे उहे फिशिंग ते मजबूर थी पिया वञनि। इन जे करे जो ही असां वटि जेको पाणी जो रेगुलर फ्लो अचणु खपे उहो कोन्हे। उन सां गॾोगॾु वरी ॿियूं बि हिकिड़ियूं अहिड़ियूं चीज़ूं जेके थींदियूं पियूं वञनि क्लाइमेट चेंज जे करे, उहे बहितर उन्हनि चीज़ुनि खे ख़राबु कंदियूं पियूं वञनि। छो त ओवरऑल जेको सिस्टम क्लाइमेट चेंज जे करे डिस्टर्ब थिए पियो, असां ऑलरेडी हिकिड़े नाज़ुक हालति में आहियूं, त उहे सभु चीज़ूं असांजे ज़िले जे लाइ तमामु घणियूं असरातियूं आहिनि। पोइ भले उहो हल्कियूं सियूं जेको आहे सो रूटीन में जेको हाईटाइड्स थियनि थियूं उन्हनि जो पाणी हुजे या जेको बरसातुनि जो पाणी अचे थो उहो बि केॾी महिल ॾिसो त सफ़ा कोन्हे ऐं केॾी महिल ॾिसो त एतिरो पियो अचे जो असांजा सभु एरियाज़ ॿोड़े थो छॾे।
जेको माहौलियाती जेका तब्दीली आहे उन जे करे जेके सामूंडी ॿेला ख़तमु थिया आहिनि उन जे करे कहिड़ो नुक़सानु थियो आहे? सर असां वटि 90s में जेके तूफ़ान आयो उन खां बाद में असांजी पट्टी में तमामु सुठा हिकिड़ा जंगलात हूंदा हुआ, खारो छाण, केटीबंद ऐं पंहिंजे शाहबंदर, जाती, ऐं सॼे बेल्ट में एॾा वॾा जंगलात हूंदा हुआ, लखें एकड़नि ते असांजो जंगलात हूंदा हुआ, उहे सभु ख़राबु थी फिटी विया आहिनि। हाणे इन्हनि जे करे हिकिड़ो त ओवरऑल असांजे मछियर जेका फिशरमैन आहिनि, जेका मच्छी मारंदा उन्हनि जे लाइ फिश स्टॉक कोन्हे, उहे वञनि था ॾींहं जा ॾींहं हुते गुज़ारीनि था, उन जे बावजूदि उन्हनि खे उहो मच्छी जो शिकार नथो मिले, उन में हुननि खे परेशानी थींदी पई वञे। ऐं मुख़्तलिफ़ इदारा मुख़्तलिफ़ तरीक़नि सां प्लांटेशन कनि पिया, मैंग्रोव जे ॿेलनि खे वधाइनि पिया, पर इहो सिलसिलो को ईअं कोन्हे जो ईअं थी वञे, इन खे वॾो टाइम लॻंदो ऐं इन जे लाइ वॾी जाखोड़ करणु पवंदी। केतिरी लंपराण थी आहे गुज़िरियल 10 सालनि में? ऐं इहो चवंदुसि त 40% माण्हू जेको आहे सो उतां खां निकिरी चुका आहिनि ऐं इहो सिलसिलो शुरू आहे। हीअं आहे त जेकॾहिं घर जा मेन कमाइण वारा माण्हू आहिनि उहे घरनि मां निकिरी था वञनि, को प्राइम हैदरी में थो वञी रहे, को किथे कराची में, को पंहिंजो सांगड़ में, को पंजाब में वञी करे कमु थो करे, ऐं हिते सिर्फ़ु उन्हनि जा बच्चा आहिनि जेका हिते पिया आहिनि ऐं उहे कहिड़ी ज़िंदगी गुज़ारीनि था उहो अलाह खे ख़बर आहे, हुननि खे ख़बर आहे। कहिड़ो सबबु आहे जो सरकार का साहिली पट्टी बहाल हिकमत अमली न जोड़े सघी? सरकार रियासत जेको आहे सो हिकिड़ो प्रोजेक्ट हिकिड़ो ज़ुल्फ़कार आबाद जे नाले सां हिकिड़ी हेॾी वॾी ॻाल्हि कई, पर उहा बि का अञा ताईं त उन्हनि जी का बि शिकिल का अहिड़ो तरीक़ो ॾिसण में नथो अचे जंहिंमें रियासत जे चवण जे हिसाब सां त हीअ इंसान दोस्त आहे, साहिली पट्टी वारनि जे लाइ आहे, पर असांखे त का बि अहिड़ी चीज़ हुन में ॾिसणु नथी अचे, छो त इहो पुठिते पयल एरियाज़ आहिनि ऐं न उन्हनि माण्हुनि खे रोड जी एक्सेस आहे, न बेसिक हेल्थ जी एक्सेस आहे, न उन्हनि खे बेसिक एजुकेशन जी एक्सेस आहे, त ॾींहों बि ॾींहों बहितर हालत ख़राबु थींदी पई वञे, वधण जी क़ौमत कोन्हे। ठठे ज़िले साहिली पट्टी में माहौलियाती तब्दीलियुनि जा कहिड़ा असर पिया आहिनि, ॻाल्हि ॿोल कयूं था हितां जे मक़ामी समाजी अॻवान शफ़ी मुर्गर सां। सीधा ॿुधायो त गुज़िरियल 10 सालनि में जेके तब्दीलियूं आयूं आहिनि, ख़ासि तौर ते केटी बंदर, खारो छाण ऐं ठठे जा ॿिया जेके इलाइक़ा आहिनि साहिली पट्टी वारा, उन्हनि में कहिड़े क़िस्म जा नुक़सान थिया आहिनि? साईं इंडस डेल्टा में जेको गुज़िरियल 10 साल जेके गुज़रिया आहिनि इन्हनि में तमामु वॾियूं तब्दीलियूं आयूं आहिनि, जंहिंमें माहौलियात जे हवाले सां उतां जा वॾे में वॾो असां ते जेके इफेक्ट इहे पिया आहिनि त उतां जा रोज़गार जा जेके वसीला आहिनि उहे वधि में वधि मुतासिर थिया आहिनि। उन जे करे हज़ारनि जे तइदाद में उतां जा मक़ामी माण्हू मुख़्तलिफ़ शहरनि में लॾ पॾाण करे विया आहिनि ऐं बाक़ी जेका आबादी माण्हुनि जी रही आहे उहा बि ईअं सम्झो त रोज़गार जा वसीला असांजा उहे ख़तमु थी चुका आहिनि। माण्हू खे रहण जे लाइ ज़मीन खपे, इंसान जिते बि आबाद थियो आहे उते धरती ते ई आबाद थियो आहे, त हाणे उते सूरताल इहा वञी पहुती आहे त असांजी उतां जी ज़मीन जेका आहे खारो छाण, केटी बंदर, शाह बंदर वारा इलाइक़ा, उतां समुंड जो अॻिते वधी अचण जे करे ज़रख़ेज़ ज़मीन जेका आहे सा ख़तमु थींदी पई वञे। समुंड लखनि जे तइदाद में असांजी ज़मीन जेका आहे सा गिड़काईंदो पियो वञे। ज़मीन उहा जिते लखे माण्हू आबाद हुजनि, उहा इंडस डेल्टा जेको दुनिया खे पालींदो हुजे ऐं पूरी दुनिया खे खाद खुराक पहुचाईंदो हुजे, अॼु उते पीअण जो पाणी अणलभ आहे। जिते खीर ऐं माखीअ जूं नदियूं वेंदियूं हुयूं, अॼु उन्हनि इलाइक़नि ते खारो पाणी छोलियूं पियूं हणे। इहे असर इन्हनि जे करे पिया आहिनि त अॻु में सिंधु दरिया ते न बंदि हो, न बैराज हो, ऐं सिंधु दरिया खे न ज़ंजीर हुआ। जॾहिं खां सिंधु दरिया खे क़ैद करे ज़ंजीरनि में जकड़ियो वियो आहे, तॾहिं खां इहो असांजे इन इलाइक़े में डेल्टा में इहा तबाही अचणु शुरू थी आहे। उन जे करे हर साल सामूंडी तूफ़ाननि जो अचणु इहो महमूल असांजे लाइ महमूली हिकिड़ी सूरताल बणिजी वई आहे। असां डेल्टा जा माण्हू, खारो छाण जा माण्हू, केटी बंदर जा माण्हू जेके आहियूं, उहे ईअं सम्झ त हिकिड़े डिज़ास्टर हिट एरिया में आहियूं। हिकु ॾींहुं असांजे इलाइक़े ते असांजी स्टेट
अॼु ॾींहं ताईं संजीदगीअ सां न सोचियो आहे त जेके हीअ हेॾी सारी असांजो रिसोर्स हो ऐं उतां जी जेका ज़मीन ज़रख़ेज़ हुई उहा बर्बादु थी आहे, उन ते संजीदगीअ सां न सोचियो आहे। टटे ज़िले जी साहिली पट्टी में मौसमाती तब्दीलियुनि जे करे कहिड़े क़िस्म जी तबाही आई आहे ऐं कहिड़े क़िस्म जो नुक़सानु पए थो आहे, ॻाल्हि ॿोल करियूं था हितां जे मक़ामी सहाफ़ी। साईं तव्हां ॿुधायो त कहिड़े क़िस्म जी तबाही आई आहे इंडस डेल्टा में जेके मौसमाती तब्दीलियूं थियण जे करे? इंडस डेल्टा में डाउन स्ट्रीम में जॾहिं खां पाणी अचणु बंदि थी वियो आहे ऐं 91 एकड़ ते पाणी जेको अचिणो हो इहो नथो अचे पियो थो, इन करे हिते तिमर जा वॾा वॾा ॿेला जेके आहिनि माना हज़ारनि लखनि जी तादाद में जेके तबाह थी विया आहिनि, उन तबाही खां पोइ हिते त हिकिड़ो त साइक्लोन्स जेके वग़ैरह तूफ़ान अचनि था उन्हनि बि तबाही वॾी आंदी आहे। उन खां पोइ जेका समुंडी जेको पाणी आहे तेज़ी सां जेको सो असांजे ज़मीननि खे जेको सो खाईंदो अचे थो, उन नतीजतन माना इहो थियो आहे त केटी बंदर, खारो चाण, घोड़ा ॿारी, तालकंजा ऐं जेके बि साहिली पट्टी आहे जेके बि माण्हू आहिनि उहे लॾे विया आहिनि, हुनजी हिकिड़ी वॾी लॾ पलाण थी आहे। इन डिस्प्लेसमेंट जे करे जेको वॾी हिकिड़ी तबाही माहौलियात तब्दीली आई आहे। उन खां अलावा जेको ज़मीनूं जेके आहिनि उते तबाह थी वियूं आहिनि ऐं जेके सुठियूं ज़रख़ेज़ ज़मीनूं तबाह थियण जे करे इहो थियो आहे जो उते जेको सो रोज़गार जा ज़रिया जेके आहिनि उहे सख़्तु मुतासिर थिया आहिनि। साहिली पट्टी में जिते माहौलियाती तबाही जे करे लॾ पलाण थी आहे उते ज़रिए मुआश जा जेके गस आहिनि उहे पिणु आम माहौल बंदि थिया आहिनि। ॻाल्हि ॿोल करियूं त मक़ामी सहाफ़ी रशीद जाखरो सां। साईं त ॿुधायो जेके मौसमाती तब्दीलियूं आहिनि उनजा कहिड़ा असर पिया आहिनि इंडस डेल्टा ते? इंडस डेल्टा मुसलसल नज़रअंदाज़ हुजण जे करे मिठो पाणी जी मुसलसल खोट करे जेके तिमिर जा ॿेला तबाह थिया आहिनि, ठीक आहे, तिमिर जे ॿेलनि जी तबाही जो असांजा जेके मोतबर माण्हू हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि त जतन जा उठ खाई विया, पर हक़ीक़त में ईअं न आहे। हक़ीक़त इहो आहे त मिठो पाणी समुंड सां खारे ऐं मिठे पाणी जो मेलाप न थियण जे करे समुंड तेज़ीअ सां अॻियां वधंदो अचे। 18 लख एकड़ ज़मीन माना सरकारी अंग अखर मुताबिक़ माना एतिरी तबाही बर्बाद थी वई आहे। छो जर जेको आहे ठटे ताईं खारो थी वियो, जिर्क क्रॉस करे जर खारो थी वियो आहे, आस्ते आस्ते जर इहो खारो जर कोटड़ीअ रवां दवा थिए पियो ऐं आबी जीवत बि मुकमल तौरु मुतासिर थी आहे। छो पाणी मुसलसल पलो ते मुतासिर थियो आहे ऐं मैंग्रोव जा वण न हुजण करे जेके तिमिर जा वण न हुजण जे करे उते साने जो नस्ल तबाह थी वियो, बर्बाद थी वियो। छो सानू उते परवरिश कंदो जिते तिमिर जा ॿेड़ा हूंदा आहिनि ऐं उतां माण्हुनि जी मुसलसल लॾ पटाण जारी आहे। शहर ॻोठ आराम सां वीरनि में ॿुॾंदा अचनि ऐं माण्हू उतां माइग्रेशन कंदा अचनि, लॾींदा अचनि ऐं माण्हुनि जो रुख माना इब्राहिम हैदरी या गारे या ठटे तरफ़ वधियो आहे, त उन करे उतां जी आबादी तमामु घणी मुतासिर आहे। त इन्हनि में असांखे इहो घुरिजे माहौलियाती तब्दीली, माहौलियाती तब्दीली सॼी दुनिया जो इशू आहे, ठीकु आहे, पर हिते कुदरती माहौलियाती तब्दीली कोन पई थिए, हिते अथरादो माहौलियाती तब्दीली कई पई वञे ऐं माहौलियाती तब्दीली जेसिताईं ठटे जी साहिली पट्टीअ खे मिठो पाणी उनजे घुर्ज मुताबिक़ न ॾिनो वेंदो तेसिताईं इहो माना समुंड तबाही मचाईंदो ईंदो ऐं माण्हू उतां दरबदर थींदा ईंदा ऐं उते जा असलो वारसा सभु ज़मीनूं तबाह थी वियूं आहिनि, माण्हुनि जा फार्म तबाह थी विया आहिनि, माण्हुनि जो जेके केले जो नस्ल, सोपारी जो नस्ल उते वञे नायाब नस्ल उते जेको माना पोखियूं थींदियूं उहे समूर ख़तमु थी वियूं आहिनि, नायाब नस्ल जूं मच्छियूं ख़तमु थी वियूं आहिनि। साहिली पट्टी में गुज़िरियल हिकिड़े ॾहाके दौरान न फ़क़ति लॾ पलाण जो तइदादु वधियो आहे पर हिते ज़मीनूं पिणु बंजर थी वियूं आहिनि। ॻाल्हि ॿोल करियूं था हितां जे मक़ामी समाजी अॻुवान इलियास समूसा। इलियास सां ॿुधायो त हिन खिते में कहिड़े क़िस्म जी तब्दीली आई आहे? सर तब्दीलियूं त जेके बि ॾिसजनि सभु आयूं आहिनि हिते जेके ज़राअत आहे उन ते बि वॾे में वॾी तब्दीली आई आहे। जो असांजा जेके फ़सुल आहिनि मौसमनि जे लिहाज़ खां वक़्तु सर जेके लहंदा हुआ ऐं मार्केटनि में असांखे सुठा रेट मिलंदा हुआ ऐं उहे अॼु फ़सुल असांजा उन रेट में या उन वक़्त ते कोन पिया लहनि। हिकिड़ो इहो वॾो धकु असांखे लॻो आहे ज़राअत जो। उन खां पोइ समुंड जो काफ़ी समुंड ते असरु पियो आहे। मच्छियूं कोन थियूं मिलनि, सिंध में तक़रीबन हाणे मच्छियुनि जा नस्ल ई ख़तमु थी चुका आहिनि, मिलनि ई कोन था, मिठो पाणी कोन्हे को ऐं टाइम ते बरसातूं नथियूं पवनि। सॼो सारो निज़ाम मौसम जे करे चेंज थी वियो आहे, लॾ पलाण थी वई आहे। अंदरि क्रिक्स ते तव्हां ॾिठो हूंदो त काफ़ी सारा माण्हू तव्हां लॾ पलाण करे ॿियनि इलाइक़नि ॾांहुं हलिया विया आहिनि, हैदरी वग़ैरह ॾांहुं मुख़्तलिफ़ जॻहनि ते लॾ पलाण करे विया आहिनि। मौसमाती तब्दीली जा कहिड़ा असर थिया आहिनि हिन इलाइक़े ते? ॻाल्हि ॿोल करियूं था हितां जे मक़ामी रिहाइशी सां। साईं तव्हां ॿुधायो कहिड़ा असर पिया आहिनि जेके मौसमी तब्दीली थियूं आहिनि उन तव्हांजे खिते ते कहिड़े क़िस्म असर पिया आहिनि? असांजे खिते ते ज़बरदस्त असर पिया आहिनि। हिकिड़ो त इहो सियारे जी मौसम सही कोन आई आहे,
ॿियो हवाउनि जो बि रुख तब्दील थी वियो आहे, हुन खां सवाइ ॿोॾियुनि वग़ैरहनि जो बि निज़ाम वधीक थी वियो हलियो आहे, नुक़सान घणा थिया आहिनि, समर मथे अचे पियो, इहो ज़मीन खाए पियो, अञा हिन खां ॿिया वधीक कहिड़ा नुक़सान थींदा, घणेई आहिनि। ज़मीन बसि उहो समन चढ़ंदो अचे, सिंधूअ में पाणी कोन थो अचे, हिन जे करे उहो तो समन मथे चाढ़ कंदो अचे, ज़मीन खाईंदो अचे, तिमरनि जा ॿेला वग़ैरह बि कढंदो अचे, इहो मसइलो असां सां लागू आहे। ज़िले ठठे जी साहिली पट्टी में मौसमाती तब्दीली जे करे जिते गुज़िरियल 10 साल में वॾे पैमाने ते ललपराण थी आहे, उते ज़रिए मुआश जी पुर घटिताई थी आहे। उनखां अलावा ज़मीन में समुंड जे पाणी चाढ़ जे सबबि ज़मीनूं जी वॾी जेका इरादी आहे उहा बंजर बणिजी वई आहे। न फ़क़ति इहो पर ठठे ज़िले जे मक़ामी जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजे ज़रिए मुआश ॿिया ज़रिया मतबादल ज़रिया ॻोल्हण ते मजबूर आहिनि। ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त न फ़क़ति सरकारी सतह ते पर जेके मक़ामी तौर ते इदारा कमु करे रहिया आहिनि उहे हिन इलाइक़े जी बहाली लाइ गॾिजी करे कमु कनि त जीअं हिन इलाइक़े में जेको मौसमाती तब्दीलियूं आहिनि उनखे मोड़ ॾेई सघिजे। कैमरामैन फारूक जान सां गॾु ग़ुलाम सिंह ख्वाजा, ब्यूरो टाइम ठठो।